सही जवाब ॾियण वारो खटे वियो। तव्हांखे को माण्हू पत्थर हणे थो, साॻी टाइम ते हिकिड़ो माण्हू तव्हांखे सूफ़ उछलाए थो, तव्हां कंहिंखे रोकींदो, पहिरियों कंहिंखे पकड़ींदा? साईं तूं त सॼो उन्हनि खे पर्चो हल करे कापी कराईंदो आहे छा स्कूल में? अब छा के जलबो जोर सां छो दफ़े मुज़रत पहिरियों आहे, जल्बे मनफ़ियत पोइ आहे। पहिरियों माण्हू नुक़सान वारी शइ खां बचाव ठाहे, पोइ नफ़ो जेतिरो मिलियो। माण्हू दुकान खोलींदो आहे, उहो इहो सोचींदो आहे त मुंहिंजी मूड़ी जो नुक़सान न थिए। मूड़ी बची वई त पोइ नफ़ो कंहिंखां 2 रुपया मिलियो, कंहिंखां 4 मिलियो, कंहिंखां 5 मिलियो, नफ़ो त पियो मिलंदो रहंदो, पर मुंहिंजो नुक़सान न थिए। पहिरियों मसइलो आहे नुक़सान। बाबा ॻाल्हाईंदा हलो नुक़सान न थिए। तव्हांखे ख़बर आहे हज़रत उमर साईं जो केॾो मर्तबो हो, एॾो वॾो मर्तबो हो जो हुज़ूर जन 10 माण्हुनि खे जेका जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, ॿियो नंबर माण्हू हज़रत उमर। हज़रत उमर साईं जे लाइ हुज़ूर जन इहो बि फरमायो, उमर मां जॾहिं मेराज ते वियुसि तॾहिं तुंहिंजे सोने चांदीअ जी महलात बि ॾिसी आयुसि। तुंहिंजे महलात जे लान में, ॿाहिरों लान में, महलात अंदर ई, ॿाहिरों जेको बाग़ीचो हो, उन बाग़ीचे में तुंहिंजे हूरनि जूं नौकरियाणियूं वज़ू पियूं कनि। मां उन्हनि खे बि ॾिठो, उहे बि एॾियूं हसीनूं, हूरूं त अलाए छा हूंदियूं, उहे एॾियूं हसीनूं। हुज़ूर फरमा मां उन्हनि खे ॾिठो, पर उमर तुंहिंजी गैरत जे करे तुंहिंजे बंगले में न घिरियुसि। हज़रत उमर रोई पियो। एॾो वॾो मर्तबो आहे हज़रत उमर जो हुज़ूर उनजी महलात ॾिसी आयो, दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। पर हज़रत उमर साईं जे दुआउनि में अचे थो त दुआ घुरंदा, अल्लाह मूंखे अज़ाब खां बचा, तो नफ़ो जेतिरो बि ॾे। माना पहिरियों अज़ाब खां बचिजे।